ओम साईं राम। गुल 42। समाधि वठण जो इशारो। सतगुरु जे कृपा जी हिकु चिणग या किरणो जीव खे भवसागर जे भव खां सदा जे वास्ते मुक्त करे छॾे थो ऐं मोक्ष जो रस्तो सवलो करे दुख खे सुख में फेरे छॾे थो। जेकॾहिं पंहिंजे हृदय जे आसन ते सतगुरु जे चरणनि जो वासो थी वञे त कष्ट सभु नास थी वेंदा ऐं जनम मरण जे चकर खां छुटकारो मिली वेंदो। इन करे सतगुरु जे अलौकिक मधुर लीलाउनि जो अमृत पीअण सां जीवन जो कल्याण थींदो ऐं बुद्धि शुद्ध थींदी। पाठको, अवां हिन खां अॻे बाबा जिन जे जीवन काल जूं कथाऊं पढ़ियूं आहिनि। हींअर संदसि निर्वाण काल जो बयानु पढ़ो। 28 सेप्टेम्बर 1918 ते बाबा जिन खे रवाजी बुखार थियो जो 2 ॾींहं हलियो। तंहिंखां पोइ बाबा जिन भोजन करणु बिल्कुलु त्यागे छॾियो, जंहिं करे संदन शरीर रोज़ बरोज़ निर्मल थींदो वियो। 17 ॾींहंनि खां पोइ 15 अक्टूबर 1918 ते मंझंदि जो 2:30 बजे बाबा जिन पंहिंजो शरीर त्यागियो। 2 साल अॻु में ई बाबा जिन उन बारे में इशारो ॾिनो हो, पर असांखे सम्झ में की न आयो। विजयदशमी जे ॾींहुं संध्या जे समय जॾहिं लोक हद ओलांघे मोटी रहिया हुआ त बाबा जिन ओचितो ई ओचितो क्रोधित थी विया ऐं मथे ते ॿधण वारो कपिड़ो कफनी ऐं लंगोटी लाहे टुकड़ा टुकड़ा करे ॿरंदड़ धूणी में खणी फिटा कयऊं, जंहिं करे धूणी ॿीणी तेज़ीअ सां ॿरण लॻी। पोइ बिल्कुलु नंगनि ऐं लाल अखरनि सां जोश में वाको करे चयऊं त ए लोको, हेॾां अचो ऐं मुंहिंजनि नंगनि शरीर खे ॾिसी निश्चय करियो त मां हिंदू आहियां या मुस्लमान। संगत जा सभु माण्हू ॾिजी रहिया हुआ ऐं कंहिंखे बि संदन वेझो वञण जो साहस की न थियो। थोरे वक़्तु गुज़रण बैदि संदन कोड़ में वरितल भगत भागोची शिंडे संदन वेझो वियो ऐं कंहिं तरह सां बाबा जी खे लंगोटी ॿधी चयईं त बाबा जी, कहिड़ी ॻाल्हि आहे देव, अॼु दशहरे जो वॾो ऐं शुभ ॾींहुं आहे। उन ते बाबा जन पंहिंजो सटको डंडो पट ते हणी चयो त हीअ मुंहिंजी हद पार करण जी निशानी आहे। अटकल 11 बजे ताईं संदन क्रोध शांत कोन थियो ऐं भक्तनि सम्झो त चावड़ीअ जो जुलूस शायदि न बि निकिरे, पर 1 कलाक खां पोइ बाबा जिन वरी पंहिंजे अॻे स्वभाव में अची विया ऐं पोशाक पहिरे चावड़ी जुलूस में शामिल थिया, जंहिंजो बयानु गुल 37 में ॾिनल आहे। मतिलबु त मथी घटना द्वारा बाबा जिन सम्झायो त जीवन रेखा पार करण लाइ दशहरो हिकिड़ो सुनहरो समय आहे, पर असां उहो इशारो उन वक़्तु की न सम्झो। इशारो ॿियो। कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ रामचंद पाटिल घणो बीमार थी पियो ऐं चङो कष्ट भोॻे रहियो हो। दवाऊं कयूं वयूं पर फल कोन निकितो ऐं हू जीअण जी आशा लाइ मौत जो इंतज़ारु करणु लॻो। हिकु ॾींहुं अधु राति जो बाबा जिन ओचितो हुन जे विहाणे खां अची बीठा। पाटिल संदसि चरणनि में लेटी पियो ऐं चवणु लॻो त मूं जीअण जूं सभु आशाऊं लाहे छॾियूं आहिनि। अमी कृपा करे मूंखे पकीअ तरह ॿुधायो त मुंहिंजा प्राण केॾी महिल वेंदा। बाबा जिन जवाबु ॾिनो त घबराए न, तुंहिंजी हंडी वापसि वरिती वई आहे ऐं तूं जल्द ठीकु ठाक ऐं नोबनो थी वेंदे। मूंखे सिर्फ़ु तात्या जो भउ आहे त हिन जो 1918 में विजयदशमी ते देहांत थींदो। हीउ गुज कंहिंखे बि न ॾिज, न की तात्या खे ई ॿुधाइजे, न त हू वधीक भयभीत थी वेंदो। रामचंद्र त जल्दी ठीकु थी वियो, पर मगर पाटिल जी हयाती खां आसरो लाहे वेठो। हिन खे पक हुई त बाबा जा वचन कॾहिं बि कूड़ा कोन थींदा ऐं 2 सालनि खां पोइ तात्या हिन संसार मां मोकिलाए वेंदो। पर रामचंद्र मथियों भेद गुज सिर्फ़ु बाला शिंपी भगत खां सवाइ ॿिए कंहिंखे बि की न ॿुधायो। रामचंद्र हाणे बिस्तरो छॾे हलणु चलणु लॻो ऐं वक़्तु वियो तकिड़ो तकिड़ो उॾामंदो। बाबा जिन जा वचन सत निकिता। तात्या बीमार थी पियो
ऐं बिस्तर दाख़िल थियो। संदसि हालति अहिड़ी ख़राबु थी वई जो बाबा जे दर्शन करण जी बि ताक़त मंदिसि कोन रही। हेॾां बाबा खे बि बुखार थियो। तात्या जो बाबा ते विश्वास हो ऐं बाबा जो भॻवान ते विश्वास हो, जो ई संदसि रक्षक हो। तात्या जी हालति इंतज़ारी जहिड़ी अची थी ऐं हू हंध में पासो बि फिराए न पियो सघे, त बि वात सां बाबा जो सिमरन कंदो रहियो। हेॾां बाबा जी हालति बि गंभीर थी वई ऐं बाबा जे इशारे वारे विजयदशमी वेझो अची रही। इहो ॾिसी रामचंद्र ऐं बाला शिंपी ॿई घबराइजी विया। तात्या जो शरीर ॾकी रहियो हो ऐं संदसि बदन मां पघर जूं धाराऊं पे वहियूं। सभिनी सम्झो त तात्या ॼाण वियो। जॾहिं विजयदशमी जो ॾींहुं आयो त तात्या जे नब्ज़ बीहजी वई ऐं ठीकु उन वक़्तु हिकु विचित्र घटना घटी। तात्या जे शरीर में साहु अची पियो ऐं बाबा जो शरीर शांति थी वियो, यानी ॿिन्ही हिक ॿिए जी जाइ मटाई। सभई लोग चवण लॻा त बाबा जिन तात्या जी हयाती बचाइण लाइ ही पंहिंजा प्राण त्याॻिया आहिनि, पर किन ईअं चयो त बाबा जिन पंहिंजो अंतकाल जो इशारो तात्या जो नालो वठी कयो हुजे। विजयदशमी जहिड़े शुभ ॾींहं ते बाबा जिन लाइ हद उल्लंघण यानी देह त्यागण जो कमु बिल्कुलु उचित ठीकु पिए लॻो। जेतोणीकि थोरनि ॾींहंनि खां ॾाढी पीड़ा पई भोॻियऊं, पर अंत घड़ीअ ताईं बिल्कुलु सुजाॻ हुआ। देह त्यागण खां थोरो वक़्तु अॻु में पाण ई पाण उथी खड़ा थी विया ऐं ॾिसण में बिल्कुलु सरहा पे लॻा। लोगनि सम्झो त संकट टरी वियो, पर बाबा जिन खे ख़बर हुई त तयारी आहे, इन करे लक्ष्मीबाई शिंडे खे सॾाए अचण जी इच्छा प्रकट कयऊं। लक्ष्मीबाई जी शेवा बाबा जिन कॾहिं बि न विसारी। देह त्यागण खां थोरो अॻु बाबा जिन पंहिंजे खीसे मां 5 रुपया कढी लक्ष्मी खे ॾिना ऐं वरी ॿिया 4 रुपया कढी, यानी कुल 9 रुपया लक्ष्मी खे ॾिना। नवनि जो अंगु नविदा भक्ति जी यादगिरी ॾियारे थो, जा लक्ष्मीअ भली भांति कई हुई। लक्ष्मी खे पंहिंजो धन बि घणो ई हो, त बि बाबा जिन खेसि सीमा उल्लंघण महिल यानी देह छॾण वक़्तु 9 रुपया ॾेई खेसि इशारो कयो त नविदा भक्ति पूर्ण तरह पालींदी कजि ऐं चयो त भागवत जे 10 अध्याय जे पहिरनि 5 श्लोकनि ऐं पोइ 4 श्लोकनि जी पूरी तरह पैरवी कंदी कजि। लक्ष्मीबाई उहे 9 रुपया वठी चुमिया ऐं संदसि चरणनि ते मथो टेकियो। ठीकु ॿिए ॾींहुं प्रातःकाल जो दास गणू खे सपने में दर्शन ॾेई चयऊं त मस्जिद ठका ॾेई किरी रही आहे। शिरडी जा सभु तेल जा वापारी मूंखे कष्ट ॾींदा हुआ, तंहिं करे मूं पंहिंजो स्थान छॾे ॾिनो आहे। मां तोखे सूचना ॾियणु आयो आहियां त जल्दी वञी मुंहिंजे शरीर ते बिखल जा गुल चाढ़। भगत दास गणूअ खे पिणु शिरडी मां मोकिलियल हिकु ख़तु पहुतो ऐं हू 5 शिष्यनि खे साण करे शिरडी में आयो ऐं बाबा जे समाधीअ जे साम्हूं अखंड कीर्तन ऐं हरि नाम जी धुनी शुरू कयईं। हिन ख़ुदि गुलनि जी माला ठाहे ईश्वर जो नालो वठी समाधीअ ते चाढ़ी ऐं पोइ बाबा जे नाले ते हिकु वॾो लंगर पिणु कयो वियो। लक्ष्मीबाई हिकु ऊचे कुल जी ज़ाल हुई ऐं मस्जिद में बाबा जी ॾींहुं राति सेवा कंदी हुई। लक्ष्मीबाई तात्या पाटिल ऐं मालसापति खां सवाइ राति जो मस्जिद जी ॾाकण ते चढ़ण जी कंहिंखे बि ज़रूरत न थींदी हुई। हिकु ॾींहुं संध्या जे वक़्तु जॾहिं बाबा तात्या सां गॾु मस्जिद में वेठा हुआ, तॾहिं लक्ष्मीबाई अची नमस्कार कयो त बाबा जिन चयसि, लक्ष्मी मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। इहो ॿुधी लक्ष्मी यकदमि चयो, बाबा जी थोरो तरसो, मां अव्हां लाइ रोटी खणी थी अचां, ऐं अख चिंब में रोटी ऐं साग खणी बाबा जे अॻियां रखियईं त बाबा जिन उहो भोजन हिकु बुखे कुते खे खणी ॾिनो ऐं पाण हिकु गिरह बि वात में कोन विधऊं। लक्ष्मी चयो, बाबा ही छा, मां अव्हां लाइ वञी रोटी ठाहे खणी आयसि, पोइ अव्हां कुते खे छो ॾिनी? बाबा चयो, तूं अजायो सोच वीचार न कर। कुते जी बुख शांति करणु मुंहिंजी बुख तृप्त करण जे बराबरि आहे। कुते में बि त आत्मा आहे। प्राणी भले कहिड़े बि सूरतुनि ऐं शक्लुनि ऐं रूपनि में हुजनि, उन्हनि मां के ॿोले सघनि था, के गूंगा आहिनि, पर ॿिन्ही खे वात हिकु जहिड़ो आहे। सच सम्झ त जेको बुखे खे भोजन कराए थो, उहो यथार्थ में मूंखे ई भोजन कराए थो। हीअ साधारण घटना द्वारा बाबा हिकु वॾी आत्मिक सच जी सिख्या प्रदान कई त कंहिंजी भावना
खे कष्ट पहुचाइण बिना रोज़ानो व्यवहार कीअं कजे। उन खां पोइ लक्ष्मीबाई हर रोज़ प्रेम ऐं श्रद्धा सां खीर रोटी ऐं ॿियो भोजन बाबा खे ॾींदी हुई, जंहिंमां कुझु खाई बाक़ी लक्ष्मीअ हथां राधा कृष्ण माई वटि मोकिलींदा हुआ, जा उनखे बाबा जिन जो मोकिलियल प्रसाद करे खाईंदी हुई। बाबा जिन अंत समय पूर्ण सावधानी खां कमु वरितो, मतां संदसि मन कंहिं भक्त जे प्रेम ममता या मोह में अटकी पवे, उन करे सभिनी खे उतां हटाए छॾियऊं। काका साहिब दीक्षित, बाबू साहिब बूटी ऐं ॿिया जे ॾींहं राति बाबा जी जी शेवा कंदा रहंदा हुआ, उन्हनि सभिनी खे चयूं त वाड़े में वञी भोजन करे अचो। हिननि जी बाबा खे बिल्कुलु अकेले छॾे वञण जी मर्ज़ी कोन हुई, पर संदन आज्ञा जो उल्लंघन न थी करे सघिया ऐं तमामु लाचार थी भोजन करणु विया। खेनि ख़बर हुई त बाबा जिन जी हालति बिल्कुलु गंभीर ऐं चिंताजनक आहे, त बि सतवचन चई भोजन करणु विया। जीअं उते खाइण वेठा त मथां बाबा जिन जी देह त्यागण जी ख़बर मिलनि। सभई खाधो अध में छॾे मस्जिद ॾांहुं डोड़ींदा आया ऐं अची ॾिठऊं त बाबा जिन बालाजी भक्त जे गोद में हमेशह लाइ विश्राम करे रहिया आहिनि। संत पंहिंजी इच्छा अनुसार देह धारण करे ओचितो संसार में ईंदा आहिनि ऐं इच्छा अनुसार ई ओचितो देह त्यागे हलिया वेंदा आहिनि। कबीर संत मुए क्या रोइए जो अपने घर जाए। ओम साई राम। गुल 42 पूरो थियो।